अस्सलाम वालेकुम दोस्तों भाइरो कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर आहे त बि सही आहे। असांखे अॼु ख़बर पियो आहे ज़रदारी गिरफ़्तार थियो आहे। असां हिन ॻाल्हि में वॾो ख़ुशि थिया आहियूं। असांखे ज़रदारी छा ॾिनो आहे, ज़रदारी असांजे लाइ छा कयो आहे, कुझु बि न कयो आहे। ज़रदारी असांखे मके शरीफ़ में मोकिलियो आहे, न कुझु बि न आहे असांखे पाकिस्तान में खाइण लाइ। असां आज़ूज़ हूं। ज़रदारी रोड रस्ता ॿार बच्चा असांजा हर शइ कर्ज़ाई करे छॾिया आहिनि। ज़रदारी असांखे छा ॾिनो आहे? या अल्लाह ज़रदारी खे तूं अहिड़ो हालत कर हिन खे फांसी ॾिनो वञे। या अल्लाह तूं ज़रदारी खे अहिड़ो हालत कर जे ज़िंदगी भर जेल में लोड़े। या अल्लाह ज़रदारी खे तूं अहिड़ो हालत कर जे ज़िंदगी भर फांसी खाए। असां MBA कयल आहियूं ऐं ज़रदारी असांखे कुझु बि न ॾिनो आहे, न नौकिरी सिंध में ॾिनो आहे, न ॿियो को। असां सफ़ा ज़लील थी विया आहियूं इन जे करे जो असांखे खाइण लाइ बि कुझु कोन्हे का। पाकिस्तान में कुझु न रही असां ज़लील थी विया आहियूं। अची सऊदी में कमु कयूं था। अल्लाह पाण खे ज़रदारी खे ज़लील कंदो था। आमीन। या अल्लाह साईं आसिफ अली ज़रदारी खे फांसी ॾे। आमीन। या अल्लाह साईं आसिफ अली ज़रदारी खे सॼी ज़िंदगी सज़ा ॾेसि जेल में। आमीन। असां इवन सिंधियुनि खे हेॾे असां दरपदर करे छॾी ॿाहिरि मुल्कनि में। या अल्लाह ज़रदारी खे अहिड़ो हालत कर असांजा रोड रस्ता असांजो बच्चो बच्चो असांजो कर्ज़ाई करे छॾियईं। या अल्लाह ज़रदारी खे ईअं कर ज़लील ख्वार ख़राब कर। आमीन। या अल्लाह असां तुंहिंजे दर ते दुआऊं घुरूं था। ज़रदारी खे अहिड़ो फांसी ॾिनो वञ कुते खे सज़ा जी मौत अचेसि। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।